संदे तस्बीह पढ़ी सा पुजा लंगा पंजे नफ्स खे का सई राह सुहा ही प्रिया जी गालड़ी हिए सेला तसंदी दोज़ख बा तो उड़ाई न बनी वहदहू ला शरीक लहू जाथो चए ईं ता मन मुहम्मद कारणी निर्तो मजा नीह ता तू वञो की नाये सरबियन वहदहू ला शरीक लहू जिन उतो से ईमान तन मनियो मुहम्मद कारणी तलब साण लिसान उ फाइक में फरमान उतर के न उलिया वहदहू ला शरीक लहू जडे चयो जन तन मनियो मुहम्मद कारणी हेजो साण हियन तडे मंजा तन उतर के न उलिया दुरूद शरीफ बाबा से बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम मुखा अॻ में तव्हां असांजे उलमा इकराम जा नूरानी बयान समाअत फरमाया आहिनि। हीअ बाबरकत मजलिस 11वीं शरीफ़ जी अल्लाह के महबूब वली की याद में मल्हाई पई वञे। तव्हां असां ऐं जुमला मोमिनीन अहले सुन्नत व जमात जे पीरान पीर वलियन जे वली महबूब सुबहानी गौस समदानी शहबाज लामकानी हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु संदन जी महफिल आहे। हजरत अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु सिर्फ कादियन जो पीर ना है, सिर्फ चिश्तियन जो पीर ना है, सिर्फ सोहरवर्दियन जो पीर ना है, सिर्फ नक्शबंदियन जो पीर ना है, पीरन जो पीर आहे, पीरन जो पीर आहे। तॾहिं त पीरन जो पीर चयो वलियन जो वली आहे। उन महबूब सुबहानी जी ये पाक महफिल आहे। अवां हिन ॻोठ सोलंकी वासिन पंहिंजी अक़ीदत जो मुहब्बत जो सबूत ॾींदे ऐं हिन पाक महफिल खे सजायो आहे। अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे असली जेके नफ़ा आहिनि हिन बाबरकत महफिल जा उन्ही असली नफ़न खां मालामाल असीं अल्लाह तबारक व तआला जल शानो शान फज़ल फरमाए असांजी क़ौम मथे हिकिड़ी वॾी ख़ामी असां मौजूदा टाइम जे अंदर नज़र अचे थी। हूअं त इल्म जी कमी, अल्लाह की इबादत की कमी, आपसी इत्तेहाद की कमी, राजनीति में असा जो कोई मकाम हुए इन की भी कमी, ये सारियों कमियों असां में आहिनि। पर इन सां गॾोगॾु हिकिड़ी वरी ॿी ज़बरदस्त खामी आहे, तो आहे असली शइ खे पहचान। असली शइ जी जेका पहचान ॿियो चवंदो न नकली, नकली जी निशानी कहिड़ी, असली जी निशानी कहिड़ी असांखे ख़बर न आहे। असली नकली जी पहचान असांखे न आहे। इन करे असीं सही नमूने से असली फ़ाइदे खे बि नथा सुञूं। असली फ़ाइदो कहिड़ो आहे, नकली फ़ाइदो कहिड़ो आहे। के शयूं आहिनि जंहिंजो सिर्फ़ नकली फ़ाइदो हूंदो आहे ऐं के शयूं आहिनि जंहिंजो असली फ़ाइदो हूंदो आहे। असीं असल जी असांखे पहचान जॾहिं ख़तमु थींदी ऐं अवां सिर्फ़ हिन मजलिस वारनि खे या ॻोठ सोलंकी वारनि खे नथो चवां, जनरल ॻाल्हि करियां थो, जनरल ॻाल्हि करियां थो जो असांजो हाल जेको मौजूदा वक़्त जे अंदरि थियो आहे असांखां असल पहचान ई ख़तमु थी वेंदी। हीअ त असांजा अलमिया आहिनि जो असांजो तालीम में वो भी मकाम ना है। टोटल क़ौमूं जेके असांखां पोइ पुठियां हुयूं, असांखां पोइ हुयूं, उहे क़ौमूं
तालीम ऐं शिक्षा में असां खां अॻिते निकिरी वियूं, असीं पोइते रही वियासीं। इबादत में असां पंहिंजे वकार खे विञाए छॾियूं, हता के महबूद हक़ीक़ी असां मथे नाराज़ आहे, असीं इबादत करियूं ई नथा, असीं महबूद हक़ीक़ी जी इबादत करियूं ई नथा। अल्लाह खां न कुझु घुरूं था ऐं न पंहिंजो भलो चाहियूं था। ई ॿी ख़ामी असां में। ऐं टी ख़ामी असां में आहे आपसी मोहब्बत ख़तम, ॻोठ हिकिड़ो आपसी झगड़ो, पाड़ो हिकिड़ो आपसी झगड़ो, हिकिड़ो घर तब मिड़िया प्यार पाण। ई असां में टी ख़ामी। ऐं चौथी असां में ख़ामी मूं गणाई असांजो इन्ही पुठियुनि ख़ामियुनि जे कारण, यानी इल्म असां में न आहे, इत्तेहाद असां में न आहे, इबादत असां में न आहे, तॾहिं राजनीति में बि फिल वक़्तु असांजो कोई जगह न आहे। राजनीति जे अंदरि असांजी कोई जगह न आहे। असीं सिर्फ़ु ठोकरनि में आहियूं, असीं सिर्फ़ु इस्तेमाल कया वञूं था। मूंखे अॼु राजनीति जी ॻाल्हि न आहे करणी, न कोई राजनीति जो मंच आहे, न कोई सियासत जो मंच आहे, न का ही महफ़िल राजनीति ऐं सियासत सां जो कोई तालुक़ आहे। आऊं हिकिड़ी जनरल तौर मथे असांजी ख़ामी गणायां थो, ख़ामी असांजी जेको ख़ामी असांजो न उहो गणायां थो। मुंहिंजी ॻाल्हि में सम्झो पिया न? ऐं ही पाम जी ख़ामियूं आहिनि, उहो गणायां थो। राजनीति जी ॻाल्हि नथो करियां। ई चार ख़ामियूं इन सां गॾोगॾु जेका वॾी ख़ामी आहे, ज़बरदस्त ख़ामी आहे, उहा ख़ामी आहे असल जी पहचान। असल जी पहचान असांखे ख़बर ई न आहे असल चइजे कंहिंखे। असल नकल जी असां खां पहचान ई ख़तम थी वई। असांखे असल ऐं नकल जी पहचान जॾहिं थियण लॻी त पोइ ज़माने जे अंदरि असांजो मक़ाम थी। दुरूद शरीफ़ पढ़ो त पाऊं मुंहिंजी ॻाल्हि में। मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम सल्लल्लाहु अलैहि व सल्लम अलैका या रसूल अल्लाह, सलातु व सलाम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। इन ॻाल्हि ॾांहुं इशारो कंदे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो, वखर सो विहा जो पए पुराणो न थिए। वखर सो विहा जो पई पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ा। साका हड़ हला आगे जंहिंजे उबहे। शाह फरमाए थो सामान अहिड़ो वठी आ बाज़ार खां। वखर चइजे आम सामान खे दुकान मथां जो किराणो पां वठूं था, कि सामान उहो वठी आ जेको रखे घर में 4 ॾींहं रही सघे, पुराणो न थिए। पुराणो न थिए, तूं रखे त रही सघे, तोखे वापराई तेसी तक तोखे हू कमु ॾे, अहिड़ो सामान वठी आ। जेकॾहिं माण्हू अॼुकल्ह त फ्रीज आहे न, असीं सब्जी वठो जो फ्रीज में रखूं, केला वठो जो फ्रीज में रखूं, दवा वठो जो फ्रीज में रखूं, गोश्त वठो जो फ्रीज में रखूं, सभु फ्रीज में रखूं था। तूं वरी 4 घंटा हलाए थो। उन टाणे फ्रीज न हूंदा हुआ। जॾहिं भिटजणी ही ॻाल्हि कई अॼु खां 250 साल पहिरीं 11वीं सदी में, 300 साल थिया, 11वीं सदी में जॾहिं पाण ॻाल्हि कई आहे तॾहिं फ्रीज न हूंदा हुआ। उन टाइम चई वखर सो विहा जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलात में ज़रो थिए न ज़ा। साका हड़ हला आगे जंहिंजे उबे, उहो सामान वठी आ जो सामान हितां तो वठी हाणे तोखे अॻिते विकिणणो आहे। ताजिर हूंदा हुआ, धंधे वारा। हितां खां पंहिंजा माण्हू जेके असांजी खावड़ वारा वग़ैरह, हिते त अलाह जो फज़ल पाणी वग़ैरह त जीरा बि थींदा। असांजी खावड़ में जीरा नथा थियनि त पोइ घरड़े खां परियां जॾहिं नथा थियनि तॾहिं माण्हू वीचारा हितां खां सामान वठी वञे, गुजरात में वञे ॾींहुं गुज़रान करी ज़िंदगी जो। हितां पटूड़ा वग़ैरह, कंबल, गरम कपिड़ा हेॾा होॾा, ऐं हाणे पोइ चांहि बि वठी वञे, ॿियो बि सामान वठी वञे, जेको शइ हथ ते जंहिंजी हुते क़ीमत आहे उहो वठी वञे। छा फरमाए थो, शइ अहिड़ी वठी वञे हिन जगह खां वठी वञी ॿिए इलाइक़े में विकिण जो, उते वञी विकिणे तेसीं तक उहा ख़राब न थिए, उहा ख़राब न थी वञे, वासी थी वई हली त बि कम जी न आहे। जेकॾहिं हितां तोखे कोई चए बि सामान खणी वञे विकण, हितां तूं गोश्त खणी वञी गुजरात विकणंदे, ख़राब थी वेंदो। टमाटा खणी वेंदे विचा 4 ॾींहं गाॾी रोकियो बीठो वेंदे, ख़राब थी वेंदा हलिया।
अहिड़ी शइ खणी वई जेको ख़राब न थिए, सही नमूने पुॼे, उहा शइ खणी वई। हाणे आऊं अव्हांखे असल ॻाल्हि ॿुधायां, असीं ही जो असांजी ज़िंदगी आहे, ही जेको हिते ज़िंदगी आहे, असीं हिकिड़े धंधे करण जे लाइ आया आहियूं, हिते असीं कमाइण जे लाइ आया आहियूं, हिते असीं कमाइण जे लाइ आया आहियूं। ऐं असांजो घर वेही खेण वारो जेको घर आहे उहो हुन जहान में आहे। हिते कमाई जो ही कमाइण जा आहिनि, ही 4 ॾींहं कमाइण जा आहिनि, ऐं हिते कमाइणो आहे, हुते खाइणो आहे। जीअं हितां खां असांजा माण्हू गुजरात विया, पंजाब विया, बिहार विया, दिल्ली विया, यूपी विया, ॿियनि राज्यनि में विया, किन खे वधीक हिमत हुई त अलॻि विया हलिया, ॿाहिरि कंट्रियुनि में विया हलिया, ॿाहिरि विया हलिया, उते बि वञी कमायो। हाणे हुनजो घर त हिते आहे, उतां कमाए, भले सऊदिया हलिया वञे, UAE में हलिया वञे, मस्कत अमान हलिया वञे, पर उतां कमाए वठी त हिते घर उनजो हिते आहे, वो कमाइण जे लाइ विया। अहिड़े ज नमूने असीं हिते कमाइण जे लाइ आया आहियूं, कुझु कमाइण जे लाइ आया आहियूं। मां जे पेट खां सफ़र करे असीं हिते आया आहियूं, ऐं हिते कमाइणो आहे। अगली मंज़िल असांजी क़बर आहे, क़बर खां पोइ हशर जी चौकी मथां गुज़रणो आहे, उते कस्टम चौकियूं लॻल आहिनि, उते असांजी जेको ॾिठी वेंदी कमाई खे कि छा कमाए आयो आहे, कूड़ कमाए आयो आहे या सच कमाए आयो आहे। महशर के मैदान में उते जेको आहे सो हिसाब किताब वरतो वेंदो, उन हिसाब किताब खां पोइ पार थी पोइ घर आहे। जेकॾहिं असां सच कमायो, जेकॾहिं असां सुहिणो कमायो, जेकॾहिं असां भलो सामान हितां वठी वियासीं, सुहिणो वखर वठी वियासीं, त घर जन्नत, त घर जन्नत। ऐं जेकॾहिं बेकार सामान खणी वियासीं, कूड़ो सामान खणी वियासीं, ठगी वारो ठाठ खणी वियासीं, नकली सामान खणी वियासीं, त घर दोज़ख अला कंदा। कमाइणो आहे असांखे, असांखे असल शइ कमाइणी, असल जी पहचान खपे। शाह साहब उन ॻाल्हि में इशारो कंदे चयो आहे जो असल खे सुञण, जेकॾहिं असल खे न सुञणंदे, जेकॾहिं असल शइ खे न सुञणंदे, त पोइ तुम्हारी हिते वारी ज़िंदगी बेकार आहे। हाणे जेको ॿार, ऐं मिसाल ॾियां पियो मूंखे ॻाल्हि लास्ट में इनशाला सुहिणे नमूने सम्झ में ईंदी, ऐं आउं इहा कोशिशि करियां थो त ॻाल्हि सम्झ में अचे, सम्झो। ही महफ़िलूं, हिन में जा कुझु पिराए वञण जूं महफ़िलूं आहिनि। असीं सिर्फ़ु भत खाई ऐं ही माइक जा हाका कने मथे सुणी ऐं सम्झ में कीअं न आयो त पोइ बेकार। ऐं कोशिशि करियां मूंखे असांजे उलमा किराम जी सलाहियत रखनि था, सुहिणे नमूने सम्झायो हूंदो, सुहिणे नमूने सभु असांजा बहितरीन मूंखां सभु जेको आहे इल्म में, सम्झाइण में, फ़हम में, तक़रीर में, ख़िताबत में, हर मामले में जेतिरा सभु मूंखां वधे आहिनि। ऐं इन जे मांदा दरिया जे मांदा हिकिड़ो क़तरो अहिड़ो आहे, पर सिर्फ़ु निस्बत जे करे मूंखे इज़त ॾेई लाश में कुर्सी मथे फंद फसाद कनि। इल्म में सभु ई आला आहिनि अल्लाह जे फज़ल से, इल्म में इन जा कंहिं मुंहिंजी कोई कमी न आहे। हर को पंहिंजे मक़ाम मथे अल्लाह तबारक व तआला जल शान उनखे उहे सारियूं ख़ूबियूं अता कयूं आहिनि, उन ख़ूबियुनि जो रंग अलॻि अलॻि आहे। जीअं आवाज़ अलॻि थींदो आहे, अंदाज़ अलॻि थींदो आहे, शक्ल अलॻि थींदी आहे, रंग ढंग अलॻि थींदो आहे। ईअं अल्लाह तबारक व तआला जल शान हू पंहिंजे बंदनि खे जेकी ख़ूबियूं अता कंदो आहे, उन्हनि जो बि नमूनो अलॻि अलॻि हूंदो आहे, हर कंहिंजो पंहिंजो नमूनो हूंदो आहे। मुंहिंजो वरी इन नमूने सम्झाइण जो सिस्टम दुरूद शरीफ़ पढ़ सकते हैं। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। हाणे हमरा मज़दूरी मथे वियो आहे, उते मज़दूरी करे थो, मज़दूरी जेकॾहिं करे पियो, हितां त मज़दूरी जे लाइ ॿारनि हलायो आहे, उते मज़दूरी करे पियो लगातार, त ठीकु आहे। ऐं मज़दूरी नथो करे उते सुतो पियो आहे, त ॿार बुख मरंदा न। अॻे जॾहिं पंहिंजो बॉर्डर खुलो, हिकिड़ो मुल्क हिंदुस्तान हिकिड़ो मुल्क हो, हिते हिंदुस्तान हिकिड़ो मुल्क हूंदो, त अॼुकल्ह पंहिंजा माण्हू मज़दूरी करण जे लाइ गुजरात वञनि था, अॻे सिंध वेंदा हुआ, छो त सिंध में हिंदुस्तान जो हिकिड़ो सूबो हो, राज्य हो सिंध हिंदुस्तान जो। सिंध वेंदा हुआ मज़दूरी करण जे लाइ। हिते पंहिंजे थर जो कोई बरोच सिंध वियो मज़दूरी करण जे लाइ, बरोच रईस बि असांजा मुरीद आहिनि, सोहबती आहिनि, उन जा नकल उन जे विच में मां कयां थो।
तो वो रईस वियो हुते मज़दूरी करण जे लाइ। उन मौक़े मथे सिंध मुंहिंजे भत पे हलिया, 20 हलिया पे भत। तो हू ज़मीनदारनि जा सिंध जा भत सुभाणे अल्लाह जेके खाई आया आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी। सिंध जा भत माशाअल्लाह बिरयानियूं पुलाव ॻाल्हि छॾे उन्ही भतनि में लॻी वियो हींअर जलसा पिया हलनि। उन भतनि में लॻी वियो, मज़दूरी विसरी वई। घणा ॾींहं थिया हितां ॿियो को हमरा वियो तो उन बेड़ो हुनजे ॿारनि नियापो मोकिलियो घर वारनि। चवां असांजो माण्हू का मज़दूरी करणु सिंध वियो, उनखे चयो ख़र्ची बर्ची मोकिल, हिते त हिकिड़ो तपाली ॿियो अटो कोन्हे घरे, कोई ख़र्ची बर्ची मोकिल। हितां हमरा वियो उन वञी हुन बरोच खे चयो कुझु ॿ रुपया कमाया हुई त घर मोकिल। कि छा थियो आहे? कि घर तां ॿार था मरनि, घणे ॿार था मरनि बुख, ॿार जी बुख था मरनि। जाओ हेड़ा पुला कंदे ॿार छो था बुख मरनि, हेड़ा पुला कंदे ॿार छो था बुख मरनि। हाणे मूंखे इहा ख़बर न आहे त तूं पुला पियो खाई, उन्ही खे त रब ई नथी मिले। जेकॾहिं कमाइण वियो आहे, मज़दूरी करण वियो आहे त हुते कमाइणो पवंदो। ऐं जेकॾहिं उन आयश अशरत में लॻी वियो हलियो, भतन खाइण में लॻी वियो हलियो ऐं पंहिंजो वक़्तु निकमो पियो विञाए, ना हक़ वेठो आहे त ॿार बुख मरंदा ऐं घर जो कमु लही वेंदो हलियो। अहिड़े जे नमूने जेको हितां खां गुजरात वियो या ॿिए किथे बि वियो, मज़दूरी नथो करे त पोइ उहो पंहिंजो नुक़सानु करे पियो। असीं हिते मज़दूरी जे लाइ आया आहियूं। असीं हिन जहान जे अंदरि हीअ ज़िंदगी जेका असांजी आहे हिते मज़दूरी करण आया आहियूं। ऐं उहा मज़दूरी आहे कहिड़ी? उहा मज़दूरी आहे अल्लाह जो कलाम फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। रब फरमाए थो मूं जिन्ननि खे इंसाननि खे एतिरे जे लाइ पैदा कयो आहे त मुंहिंजी इबादत कनि। ॿिए सारे जहान खे मूं अलॻि पैदा कयो आहे। सारो जहान इंसाननि जे लाइ पैदा कयो आहे, इंसाननि खे इबादत जे लाइ पैदा कयो आहे। जानवर पैदा किए तेरी वफा के वास्ते, चांद सूरज और सितारे हैं तेरी जिया के वास्ते, खेतियां सरसब्ज हैं तेरी ग़िज़ा के वास्ते। ये सब कुछ तेरे लिए, ये सब कुछ तेरे लिए, तू खुदा के वास्ते, तू खुदा के वास्ते। सब कुछ असांजे लाइ, असीं अल्लाह जे लाइ। हिते असीं मज़दूरी करण आया आहियूं ऐं मज़दूरी नथा कयूं, भत खायो सुता आहियूं। हीअ असांजी बदनसीबी आहे, हीअ असांजी गफ़लत आहे। असांखे छा फरमाए सुता उथी जाग, निंड न किजे एतिरी तो जो भयो साढ़े सो बाझांदे जो माग। सुल्तानी सुहाग निंढूं कंदे न मिले। जेकॾहिं सुतो हूंदे त सुल्तानी सुहाग कोन मिलंदो। जेको अशरफुल मखलूकात जो रब तबारक व तआला जल शानहू ताज पहरायो आहे, उन ताज जी इहा तक़ाज़ा आहे जो इबादत कर। अशरफुल मखलूकात जो ताज मामूली शइ न आहे। अशरफुल मखलूकात असीं इंसान आहियूं। मलाइकनि खां बि मथे मक़ाम असांजो आहे। मलाइक जेकॾहिं जबरील खे ॾिठो वञे त मलाइकनि जो सरदार आहे। हज़रत जबरील मलाइकनि जो सरदार आहे, पर मलाइकनि जो सरदार जॾहिं उनखे इंसाननि मंदा खणो, इंसाननि जे सरदार मंदा खड़ो कयो वञे। मलाइक जबरील जेकॾहिं मलाइक सां असांजो कंपीटिशन कयो वञे, अल्लाह जा मलाइक न फ़रिश्ता, फ़रिश्ता। अॻे असांजे मौलवीअ खे तकरीर कई, असांजी मारवाड़ में या हिन पासे किथे तकरीर कई चई फ़रिश्ता अल्लाह जा फ़रिश्ता। समझो था फ़रिश्ता कंहिंखे तो हा हा मुल साहब समझा फ़रिश्ता कहना का है। देखो फरिश्ता मैं का ज़रक बात आगे आगे बोले रहो फर्क। देखो फरिश्ता मैं का ज़रक बात आगे बोले रहो फर्क। फरिश्ता अल्लाह जा मलाइका है, रब जी मखलूक आहे, वो हिकिड़ी नूरानी मखलूक आहे। ऐं हज़रत जबरील उन मखलूक जो सरदार आहे। हज़रत जबरील मलाइक जबरील जेको सरदार आहे ऐं असीं इंसान आहियूं। असांजो सरदार केरु आहे? हाय हाय असांजो सरदार केरु आहे? जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, तमाम नबियनि जो सरदार। जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन देह में, मुहल मिलनी मुरसल सरस सदस शान, फकान काब कौसैन औ अदना, इहो मुयसर थियसि मकान। आगे जा एहसान जे हादी मिलियो हेड़ो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेशक तमाम अंबिया किराम जो सरदार असांजो सरदार आहे, इंसानियत जो सरदार आहे। मलाइकन
ऐं इंसान जो जेकॾहिं कंपीटीशन कयो वञे तो तव्हां मलाइकनि जो सरदार वठी अचो ऐं हितां इंसाननि जो सरदार वठी अचो कंपीटीशन जेकॾहिं करणो आहे अस्तगफिरुल्लाह ई न कजे पर जॾहिं ॻाल्हि निकिती आहे त पोइ अर्ज़ु करियां थो जेकॾहिं कंपीटीशन करणो आहे ऐं त पोइ ॿिन्ही जो उरूज ॾिसणो आहे छा ॾिसंदासीं उरूज मथे केतिरे तक मक़ाम आहे ॿिन्ही मंझां मथे केतिरे तक मक़ाम आहे अल्लाह जो महबूब असांजो सरदार तमाम नबियनि जो सरदार जॾहिं मेराज मथे तशरीफ़ वठी वञनि था मेराज मथे तशरीफ़ वठी वञनि था पाण ऐं पोइ जबरील गॾु आहे पाण मक्कातुल मुकर्रमा खां रवाना थिया हरम शरीफ खां रवाना थिया जबराइल गॾु आहे ऐं बैतुल मुक़द्दस वञनि था अल्लाह जो कलाम फरमाए थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा पाण जो कसो बैतुल मुक़द्दस वञनि था ऐं हुतां खां अॻिते जो सफ़र शुरू थिए थो रफ़ जी सवारी बैतुल मुक़द्दस तक बुराक ऐं उतां खां रफ़ जी सवारी पोइ पाण अॻिते वञनि था पहिरियों आसमान पार कनि था ॿियो आसमान पार कनि था टियों आसमान पार कनि था चौथों आसमान पार कनि था नबियनि सां मुलाक़ात थिए थी सिदरतुल मुंतहा मथे वञनि था सतें आसमान खां पोइ सिदरतुल मुंतहा हिकिड़ो मक़ाम आहे उते पुॼनि था उतां खां अॻिते हलनि था जबराइल बीह रहे थो हाणे मलाइकनि जो सरदार बीह रहियो अल्लाह जो हबीब चवे थो असां इंसाननि जो सरदार चवे थो जबराइल हल अॻिते जबराइल अञा अॻिते हल हिते छो बीठो आहीं जबराइल अर्ज़ु करे थो फारसी शेर आहे अगर यक सरे मुंह बरतर करम अगर यक सरे मुंह बरतर करम फरोग़ तजल्ला बसवज़त करम सुभान ये कॾहिं हितां खां अॻिते हिकिड़े वार जे बराबरि आऊं अॻिते खिसकंदुसि त अल्लाह जी तजल्ली मुंहिंजा पर जलाए जबराइल जो मक़ाम ख़तम ऐं महबूब उतां अॻिते हलनि था महबूब जो बहिरान मुबारक पातल आहे अमाम शरीफ़ सर मथे आहे तमाम बशरी तकाज़ा उन सां गॾु महबूब तशरीफ़ वठी वञनि था कंहिंखे बि रब जी तजल्ली नथी जलाए मालूम थियो त जंहिं जॻह ते मलाइकनि जे सरदार जी हद ख़तम थिए थी इंसान जे सरदार जी हद उतां शुरू थी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत मकाम मुस्तफा जिंदाबाद अशरफुल मखलूकात असीं ईअं न आहियूं असांजे किरदार सां अशरफुल मखलूकात न आहियूं असांजे कमनि जे करे अशरफुल मखलूकात न आहियूं अशरफुल मखलूकात जेकॾहिं आहियूं त मदीने जे ताजदार जे सदके तमाम नबियनि जे सरदार जे सदके उन महबूब जे सदके जेको हिन जहान जे अंदर ऐं नूर फैलाए थो सारे जहान खे जॾहिं पुनल कया फोर थो सॼे लोक तां हारे घणी होर आयो जो अतोर जंहिं ॾुखियूं ॾुख विहारे सुभान अल्लाह दुरूद शरीफ़ पढ़ूं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ठीक है हमरा वियो कमाइण जे लाइ कमाए पियो हमरा कमाए त पियो याद है मजदूरी करण जे लाइ वियो है उते कमाए पियो पर कमाए जेको 400-500 हज़ार रुपया ॾींहं में कमाए उहो शाम जो ऐश करे बिगाड़े छॾे त घर ई खणी ईंदो न ॿटियूं पैसे जूं जेकॾहिं कमाए पियो ऐं बिगाड़े पियो ऐं कमाए नथो न पोइ बि ऐश पियो करे त उनखां पूरो कर्ज़ खणी कंदो हूंदो असांजो बि हाल ही आहे असीं हिते नेकियूं कमाइण जे लाइ आया आहियूं भला अमल कमाइण जे लाइ आया आहियूं भला अमल जेके कमायूं था उहे गुनाहनि में बिगाड़ियूं था भला अमल जे करे कमायूं था कंहिंखे कंहिंजी दिलि राज़ी करियूं था कंहिंखे कुझु ॾियूं था अल्लाह जी राह में या कॾहिं जुमे जी नमाज़ पढ़ी अचूं था या कॾहिं कोई भलो अमल करे अचूं था त उनखां ॾहूं वॾो गुनाह करे उन अमल खे बिगाड़े छॾियो उनखे बिगाड़े छॾियो त पोइ यानी कमायो ऐं ख़र्च करे छॾियो त पोइ कंहिं कम जो न आहे ऐं कमायूं ऐं नथा कमायूं बि नथा न को नमाज़ न को रोज़ो न को नेक अमल कमायूं ऐं नथा गुनाह पिया कयूं
लगातार गुनाह पिया करियूं। इन जो मतिलबु आहे त कर्ज़ खणी पोइ ऐश पिया करियूं, कर्ज़ खणी पोइ ऐश पिया करियूं, होॾां कर्ज़ पिया खणो होॾां ऐश पिया करियूं। वाह साईं, मां हुनखे चवां थी जो कोई कमु करे थो, कर्ज़ खणी पोइ ऐश करे त पोइ हाल कहिड़ो थींदो आहे। व्याज मथे कर्ज़ खणी पोइ वॾी गाॾीअ में चढ़े, व्याज मथे पैसा खणी ऐं पोइ फला फला ताम खाए, 5 स्टार या 7 स्टार वञी होटलनि में रहे, व्याज ते पैसा खणी, त पोइ कहिड़ो हाल थींदो, ॿुॾी वेंदो हलियो कर्ज़ में, ऐं पोइ हुनखे ख़ुदकुशी करणी पवंदी। असांजो हाल इहो लॻो पियो, अफ़सोस करणु खपे असांजे हाल मथे। असांजो हाल तमामु अबतर आहे, तमामु बुरो आहे। मूं अव्हांखे जेको सो पहिरीं हिकिड़ो सवाल प्रश्न क़ाइमु कयो हो, सवाल हीउ हो कि असां मथां असुल जी पहचान ख़तमु थी वई। 4 खामीअ सां गॾोगॾु 5हीं खामी जेका असांजी आहे उहा आहे असुल जी पहचान ख़तमु। असल जी पहचान जॾहिं ख़तमु थी वई त पोइ मामलो बिगड़ी वियो। हिकिड़ो नौजवान हो जेको शहर जे अंदरि, हाणे हिकिड़ो वरी ॿियो मिसाल ॾेई आहे, अॻिते ॻाल्हि सम्झाइण जी कोशिशि कई आहे, वधीक वक़्तु कोन्हे ॻाल्हि पूरी करणी, इहो मिसाल ॾेई ॻाल्हि ख़तमु कंदुसि। हिकिड़ो हमराह हो जेको मैदान में बीठो आहे, उनजे हथ में फीतो आहे, ॿिया 2-3 हमराह आहिनि, मापीनि पिया, घड़ी फीतो हेॾां जलीनि, घड़ी हेॾां जलीनि, हेॾां जलीनि। तो उतां खां हिकिड़ो अलाह वारो गुज़रियो, दरवेश, जंहिंजो नालो आहे हज़रत मालिक बिन दीनार। उहो उतां पाण गुज़रिया। फ़क़ीर ने चयो हीउ छा था कनि? पंहिंजा शागिर्द या जेके ख़ादिम हुआ उनखे चयो हीउ छा था कनि? चयो भला हीउ हिते कोई प्लाट आहे या कोई जॻह जो नक्शो ख़बर जो आहे, शायदि ठाहिनि था। चई हलो उन वटि, उते हली आया। उन नौजवान खे पुछियो बाबा तूं छा थो करें? चई किबला मूंखे हिते जॻह ठाहिणी आहे, बंगलो बनाइणो आहे, मूंखे महल बनाइणो आहे। चई तुंहिंजो घर किथे? मुंहिंजो घर त हुन बस्ती, घनी बस्ती, शहर जे घने इलाइक़े में, हिते जेके खुलो एरियो आहे, हिन खुले एरिया में अलॻि सां पंहिंजो मकान ठाहिणु चाहियां थो। चई ठीकु आहे, कहिड़ो मकान ठाहींदो? चई हीउ इंजीनियर आहे जेको मूंसां गॾु बीठो आहे, हिन नक्शो बनायो आहे ऐं इन जे नक्शे जे आधार मथे मकान जो कमु थींदो। हाणे बतायो त नक्शो मूंखे ॾेखारियो, आउं बि वॾो ॼाणो आहियां हिन मामले में, सम्झां थो मालिक बिन दीनार जो, आउं बि सम्झां थो। मूंखे नक्शो ॾेखारियो, नक्शे जो कागज़ हुन मथां रखियो वियो। हज़रत मालिक बिन दीनार सॼी आंगुरी फेरे, हिन में 2-3 खामियूं आहिनि। हाणे छा कयूं? हिन जे नक्शे में 2-3 खामियूं आहिनि। इंजीनियर भड़की पियो, कहिड़ियूं खामियूं आहिनि? कहिड़ियूं खामियूं आहिनि? छा हिनजी जेको ही विंडो आहे उनजो सही नमूने से जगह या सिलेक्शन कोन्हे, या उनजी नाप सही कोन्हे, या दीवार जी, या निचले हिस्से जी, या जेको आहे सो पिलरनि जी, या बीम जी, या छत जी, कहिड़ी खामी आहे हिन में? कहिड़े नमूने जी खामी आहे? त हज़रत मालिक बिन दीनार फरमायो हिन में 2 खामियूं वॾियूं नज़र अचनि थियूं। कहिड़ियूं? चई हिकिड़ी त खामी इहा वॾी आहे जो ही अवां ठाहे छॾी त तंहिंखां पोइ जल्दी पुराणो थी वेंदो हलियो। छा चई? पुराणो थी वेंदो हलियो। इहा मेन खामी आहे। ऐं ॿी खामी ही आहे जो यकीन न आहे जो हिन जो मालिक हिन में रहंदो, ठहिराइण वारो हिन में रहंदो, इहा खामी वॾी, उहो ई हिन में रहंदो, इन जी बि यकीन न आहे। ऐं जेकॾहिं इन में रहंदो त बि थोरा ॾींहं रहंदो, घणो त कोन रही सघंदो। इहा खामी ॿी। ऐं टी खामी ही आहे जो हिन मथे कचिरो, फंद, फसाद इहे बि किरंदो रहंदो। ऐं ही हिकिड़ो ॾींहुं पुराणी थी ड्रई सफ़ा खंडर में तब्दील थी वेंदी हली। इंजीनियर जो तो वटि को अहिड़ो मटीरियल आहे जो अहिड़ो मकान हिन हमरा खे बनाए ॾेई जेको पुराणो न थिए, उहो हमेशा ओड़ो जोड़ो नयो रहे, जॾहिं ॾिसो तॾहिं नयो हुजे। अहिड़ो को तो वटि मटीरियल आहे जंहिंसां तूं मकान ठाहीं? हज़रत मालिक बिन दीनार जो हा, मूं वटि अहिड़े नमूने जा नक्शा आहिनि, मूं वटि अहिड़े नमूने जो मटीरियल आहे जो अहिड़ो मकान तयारु थी सघे थो जंहिंमें इहे खामियूं न हूंदियूं, उहो पुराणो कोन थींदो। ऐं उन सां गॾोगॾु आउं इहा बि गारंटी ॾींदुसि जो उन मकान जे अंदरि उनजो मालिक ई रहंदो। ऐं इहा बि गारंटी ॾींदुसि जो उन मकान जे अंदरि उनजो मालिक हमेशह रहंदो, हमेशह रहंदो। उन मकान जे अंदरि उन मालिक खे मौत ई कोन ईंदो। हिकिड़ो मकान अहिड़े गारंटी ॾेई सघां थो,
इंजीनियर भी हैरान थी वियो, घर वारो जे घर ठारायो थे वो भी हैरान थी वियो। चई ओ फ़कीर तू चई छा थो, अहिड़ो को मकान आहे, अहिड़ो कोई मटीरियल आहे कि मुंहिंजा मकान ठहे ऐं उहो पुराणो न थिए। ऐं पोइ ॿियो नंबर जो उनजो घर जो धणी उन मकान जो मालिक हमेशह उन में जो रहे, अहिड़ो मकान दुनिया में आहे? आहे पर शहर बदलणो पवंदो, आहे पर मकान बदलणो पवंदो, शहर बदलणो पवंदो, मकान आहे। जी भला हू कीअं ठहंदो? चई हीउ इंजीनियर केतिरो हिनजो बजट बताए थो, हिनजो एस्टीमेट केतिरो ॾसी वियो? चई हिनजो एस्टीमेट लख दीनार, हिन दीनार हलंदा हुआ, अञा बि अरब इलाइक़े में दीनार हलंदा। चई लख दीनार लॻंदा हिन मथे। चई लख दीनार लॻंदा त 50,000 दीनार मूंखे ॾियो, ऐं अहिड़े मकान जी गारंटी ॾियां। घणा दीनार? 50,000 दीनार मूंखे ॾे, ऐं हुनजी गारंटी ॾियां थो। नौजवान वीचार में पई वियो हलियो, या अहिड़ो मकान चाहियो तोखे वठी ॾींदुसि बाक़ाइदे, तूं जीअं चए थो अहिड़ो ठहियल तयारु हूंदो। नौजवान जो ठीकु है, इंजीनियर खे जे हींअर छुटी करियां थो, सुबुह तक मूंखे सोचे हिनखे जवाबु ॾियणो आहे। नौजवान परेशान थी वियो, अहिड़ो माण्हू कूड़ थोरी ॻाल्हाए थो, हिन नमूने जो माण्हू फ़क़ीर आहे, लिबास फ़क़ीर जो, ही थोड़ी कूड़ ॻाल्हाए थो। हिन में को सच्चाई आहे, जेकॾहिं सच्चाई आहे त सच्चाई खे सम्झणो पवंदो। हाणे ही अल्लाह जो वली हुन नौजवान खे असल शइ जी पहचान ॾियाराए रहियो आहे। ये असल शइ कहिड़ी आहे, नक़ल कहिड़ी आहे, नक़ल छा खे चइजे, असल छा खे चइजे, इन जी सम्झ अचे थी। हू नौजवान हलियो वियो, हिकिड़ी राति गुज़री, अॻिलो ॾींहुं गुज़रियो, 2-3 ॾींहं खां पोइ हू नौजवान पाउं जो गज़ पुछा करण लॻो उन फ़क़ीर जी, इहो फ़क़ीर किथे आहे? कंहिं ॾस ॾिनो फलाणी मस्जिद में वेठो, उन मस्जिद में आयो, मोहल्ले जी फलाणी मस्जिद में वेठो आहे। हू नौजवान हली उते आयो, चई भला इहो तो जेका ॻाल्हि कई 50,000 दीनार तोखे ॾियां, तूं मूंखे अहिड़े मकान जी गारंटी ॾींदे जंहिं मकान खे जेको सो को बि कॾहिं तकलीफ़ कोन थी पुॼे, उहो मकान पुराणो नथो थिए, उन में रहण वारा उहो हमेशह रहे थो, उनखे मौत नथो अचे, अहिड़ो मकान आऊं तोखे 50,000 दीनार ॾियां, तूं उनजी गारंटी मूंखे लिखित में ॾींदे? चई लिखित में ॾींदे, लिखित में ॾींदे बाक़ाइदे। नौजवान फौरन कागज़ ॿाहिरि कढियो, उन ताणे लिखण जो जेको सिस्टम हो, तख़्ती हुई या चमड़ा हुआ, उहो जेको सो ॿाहिरि कढियो पंहिंजी जेब मां, कलम बि कढई, हिन मथे लिख। फौरन उन तहरीर कयो उन मथे, ये 50,000 दीनार ही नौजवान फुला बिन फुला मूंखे ॾे थो, उनजे इवज़ में आऊं बेहतरीन हिन जे लाइ बंगलो महल, उनजे अंदरि इहा ख़ामी न आहे जो वो पुराणो बि नथो थिए ऐं उनजो मालिक हमेशह उन में रहंदो, अहिड़े घर जी गारंटी ॾियां थो। गारंटी ॾेई उन में लिखी सारी तहरीर ऐं हेठां पंहिंजा दस्तखत करे ऐं उनखे पर्ची ॾिनई। हुन नौजवान फौरन 50,000 दीनार जी थैली पेश कई। ये 50,000 दीनार हाणे हुन लिखाए वरितो ऐं हिन 50,000 दीनार ॾिना। इन जॻह खां ॿिन्ही जी मुलाक़ात ॿई जेको सो पाण में करिया ऐं चई ठीकु आहे तोखे मिली वेंदो हलियो, ऐं तोसां वाइदो करियां थो। इहा ॻाल्हि हिते ख़तमु थी, हू हमरा वियो हलियो ऐं हज़रत मालिक बिन दीनार थोरी देरि खां पोइ उहो 50,000 जेके दीनार हुआ, 50,000 जी जेको रक़म हुई, उहो खणी बगदाद जी गलियुनि में आयो। अल्लाह वारा या जेके फ़क़ीर वेठा हुआ, नादार वेठा हुआ, नातवा वेठा हुआ ऐं मिस्कीन ग़रीब वेठा हुआ, उन्हीं जी मदद जे लाइ सभु ॾेई छॾियो, पूरा बांटे छॾियो, पूरा बांटे छॾी। मामिलो ख़तमु थी वियो। ॾींहं गुज़रंदे रहिया, चंद ॾींहं या चंद महीना गुज़रिया। जॾहिं महीना गुज़री विया, हिकिड़ो ॾींहुं हज़रत मालिक बिन दीनार पंहिंजी मस्जिद में फजर जी नमाज़ पढ़े थो, तहज्जुद जी नमाज़ पढ़े थो। तहज्जुद जी नमाज़ पढ़ण खां पोइ क़ुरान शरीफ़ जी तिलावत करे थो। क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदे कंदे क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदे कंदे जो क़ुरान शरीफ़ मुंहिंजा मुंहुं कढी मस्जिद जे मेहराब साम्हूं निहारे त मस्जिद जे मेहराब मथे हिकिड़ी पर्ची पई आहे। मस्जिद जे मेहराब मथे हिकिड़ी पर्ची पई आहे। पर्ची मथे नज़र पई त उहो पर्ची ॼातल सुञातल लॻी, यानी अॻे ॾिठल आहे। इहा पर्ची सुञातल ॾिठी, अॻे ॾिठोड़ी ॾिठल आहे। वञी पर्ची खणी ॾिठई त हैरान थी वियो हलियो।
ख़ुशीअ सां झूमी उथियो या पर्ची इन मथे तहरीर मुंहिंजी आहे पर्ची खणे थो ॿाहिरि निकिरे थो उन नौजवान जे महले ॾांहुं हले थो उन नौजवान जो महलो उन जो घर उन शहर में हो बगदाद में हो पैदल काफ़ी वक़्तु हलंदे हलंदे फजर जी नमाज़ उन जी मस्जिद में अची पड़े उन महले जी मस्जिद में जंहिं जगह ते सौदो थियो हो उते अचे थो फजर जी नमाज़ पढ़े थो नमाज़ी आहिनि नमाज़ पढ़ण खां पोइ पुछे थो फलां बिन फलां हिकिड़ो नौजवान हिन मोहल्ले में रहंदो हो उहो भला किथे आहे तॾहिं उन जो उनजी ख़बर पुछे थो हा उहो त ॿ ॾींहं थिया गुज़ारे उहो नौजवान गुज़ारे वियो हलियो उनखे 2 ॾींहं थी विया आहिनि 2 ॾींहं थी विया हा उनजे घर मूंखे वठी हलो तो उते मस्जिद जा जेके नमाज़ी हुआ वो गॾु आया ऐं हज़रत मालिक बिन दीनार खे वठी उनजे घर आया जो घर आया तो जीअं पंहिंजो रवाज़ अञा घर वारा वेठा हुआ तॾो विछायो पियो हो जाजम विछाई पई हुई हज़रत मालिक बिन दीनार बि उते वेठो फातिहा पढ़ण खां पोइ समाचार पुछई तो उन नौजवान जो भाउ वेठो हो जेको उनखां वॾो हो उनखां पुछई फला नौजवान उनजी तबियत ख़राब त न हुई छा थियो हो जे मुंहिंजो भाउ बिल्कुलु तवाना हो बिल्कुलु चङो भलो हो पर हींअर पुछिले थोरे ॾींहंनि जे अंदरि उहो हिकदमि गमगीन रहंदो हो वो गमगीन रहंदो हो वो कंहिं फिक्र में रहंदो हो वो कंहिं फिक्र जे अंदरि कंहिं गम जे अंदरि ॿुॾल रहंदो हो मांदी राति ही राति गुज़री इन खां मांदी राति हुन राति जो मूंखे सॾु कयो ऐं मूंखे सॾु करे ऐं मूंखे चई मुंहिंजा भाउ मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे क़बर में मूंखे तूं उतार मुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे क़बर में मूंखे तूं उतार ऐं पोइ मूंखे इहो वाइदो वठण खां पोइ हिकिड़ी पर्ची मूंखे ॾिनई हिकिड़ो कागज़ मूंखे ॾिनई ऐं कागज़ ॾेई पोइ मूंखे चई त जॾहिं मूंखे क़बर में रखी लाही सुम्हारे लाही तॾहिं कफ़न खोले मुंहिंजो हथ कढी ऐं मुंहिंजे हथ में जी पर्ची मूंखे दिलाए ही पर्ची मूंखे जलाए छॾियो ऐं तंहिंखां पोइ क़बर वारो जो कंदो गुज बंदि करे भले क़बर दफ़न करे इहो कमु करे छॾियो त मूं उन नमूने मुंहिंजे भाउ खे मूं पंहिंजे हथनि सां क़बर में उतारियो क़बर में उतारण खां पोइ अंदरि आयो वियसि ऐं कफ़न मंझि उनजे हथ तक वञी उनजे हथ में हिकिड़ो कागज़ हो उन अंदरि अलाए छा लिखियलु हो कागज़ मूं ॾिठो हो अच्छी तरह से उहो कागज़ उन मुंहिंजे भाउ खे हथ में झलाए हज़रत मालिक बिन दीनार चयो उहो कागज़ तूं हाणे ॾिसे त भला उनखे सुञाणे सघे थो उहो कागज़ तूं सुञाणे सघे थो त उन भाउ चयो हाओ उहो कागज़ जेकॾहिं आऊं अॼु ॾिसां त सुञाणे वञा हज़रत मालिक बिन दीनार उहा पर्ची कढी उनखे ॾिनी ही उहा पर्ची आहे त उन भाउ जे अखियुनि मुंहिंजा पाणी अची वियो यकीनन हा उहा पर्ची आहे ही उहो साॻी कागज़ आहे जेको मुंहिंजे भाउ वसियत जे टाइम मूंखे ॾिनो हो ऐं मूं इन पर्ची खे मुंहिंजे भाउ जे हथ में रखी ऐं पोइ क़बर बंदि कई हुई ही तो वटि किथे पुॻो तो खां कीअं पुॻो हज़रत मालिक बिन दीनार पुठी ॻाल्हि ॿुधाईंदे चयो इहो पर्ची मूं हथ से ॾिनी हुई इन मथे ही जेका तहरीर आहे ही मुंहिंजा अखर आहिनि ऐं इहो ज़िमेदारी मूं खई हुई मूं इन में लिखियो आहे त 50,000 दीनारनि जे एवज़ आऊं हिनखे हिकिड़े अहिड़े महल जी गारंटी ॾियां थो जेको महल न पुराणो थींदो ऐं जंहिं महल जो मालिक हमेशह इन महल में रहंदो उनखे मौत कोन ईंदी इहा गारंटी मुंहिंजे तरफ़ां हुई ही मुंहिंजो दस्तख़त आहे ऐं पोइ पर्ची जो हू पासो ॾेखारई त हुन पासे अखर त लिखियल आहिनि पर न कंहिं कलम सां लिखियल आहिनि न को रोशनाई हुन में वापरी आहे न स्याही वापरी आहे उहो कलम सां न बल्कि नूर सां लिखियल अखर आहे सुभान अल्लाह नूर सां लिखियल आहिनि उन पर्ची जे पुठे मथे लिखियो छा पियो आहे त हा मुंहिंजा बंदा मालिक बिन दीनार तुंहिंजी पर्ची असां तक पुगी ऐं तुंहिंजी गारंटी सां असां हिनखे उहो महल अता करे छॾियो आहे जन्नत में उहो महल हिनखे जन्नत में अता करे छॾियो आहे जेको एतिरो वसीओ आलीज़ आहे एतिरो खुलो आहे एतिरो वॾो आहे जो इंसान जी
नज़र बि नथी पुॼी सघे। उहो महल एॾो ज़बरदस्त आहे, एॾो ख़ूबसूरत आहे, एॾो भलो महल आहे, एॾो भलो महल आहे, जेको महल असां पंहिंजे मख़सूस साले बंदनि खे ॾियूं था, उहो महल इन नौजवान खे अदा कयो आहे। हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, असल शइ कहिड़ी आहे, नकल शइ कहिड़ी आहे? असल आहे हुन जहान जी कमाई ऐं नकल आहे हिते जी कमाई। हू जहान, उन जहान जी कमाई जेका आहे सो असल आहे, उहो असल आहे, नेकी असल आहे, भला अमल असल आहे, नमाज असल आहे, ज़कात असल आहिनि, हज असल आहे, तमामु भला अमल असल आहिनि। ऐं दुनिया जो जेको माल आहे, दुनिया जी जेका मिता आहे, दुनिया जो जेको सामान आहे, इहो नकल आहे। इनखे हिकिड़ो ॾींहुं फना आहे, इन जो मकान आहे या फना थी वेंदी आहे। असांखे कमाई करणी आहे हुते वारी, ऐं असांजो हाल कहिड़ो? अलाह फना ॾे। असां मुंहिंजी नमाज़ केतिरा पढ़ूं था? अलाह फना नमाज़ असां में ॾेई कोन। मस्जिदूं असांजो गैर आबाद आहिनि, असांजूं मस्जिदूं गैर आबाद आहिनि। असांखे नमाज़ जी ख़बर बि न आहे। नमाज़ चइजे कंहिंखे? असीं नमाज़ उहा मेन शइ आहे जंहिंजी कमाई असीं हिते करण आया आहियूं। असांखे नमाज़ूं पढ़ी पंहिंजी थैली भरणी आहे कमाई वारी, उते कम नमाज ॾींदी। रोज़ माशर के जांगदाद बुअद अस पुरसतश अवली पुरसतश नमाज बुअद। माशर जे ॾींहुं जॾहिं माशर जो ॾींहुं हूंदो, उते हर की जान खे पंहिंजी पई हूंदी, पगर में ॿुॾल हूंदा, उते पहिरीं पुछा नमाज जी, नमाज़ी पुछा थी। असांजो हाल अबतर लॻो पियो आहे। जेकॾहिं असीं कोई नेक अमल बि कयूं था त उनखे बिगाड़े छॾियूं था। बेपर्दगी असां में आहे, नफ़रतूं असां में आहिनि। अल्लाह पनाह ॾे। पैसा त बर्बाद न करियो, गुबाट हणो। ही बेहद बुरी बीमारी। ॾिसो, टोटल क़ौमूं असां खां तरक़ी करे अॻिते वयूं आहिनि। जेकॾहिं असीं ही ओसर या ही फुज़ूल ख़र्चूं जेके करियूं था, ही असांजो सिर्फ़ पैसे जी बर्बादी एतिरो ई नुक़सान न आहे, असांजे दीन जे ख़िलाफ़ आहे। इन मंझि शोहरत आहे, ऐं इहा शोहरत असांजी आख़िरत बर्बाद करे थी। इहा शोहरत, इन शोहरत सां असां खां अल्लाह जो रसूल, असांजो पीर ऐं रब तबारक व तआला जल शानो सभु नाराज़ थीनि था, सभु नाराज़ थीनि था। इहा निकमी शोहरत आहे। जेकॾहिं असांखे असांजे ॾोकरे खे खेजड़ी खां हेठो उतारणो आहे त क़ुर शरीफ़ पढ़े बख़्शा, मदरसे में कमरो ठाहे ॾे, क़ुर शरीफ़ वठी बचनि खे ॾे। मौलवी खे सॾु कर, बाबा मदरसे में कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? मौलवी चवंदो, बाबा मदरसे में जेके बच्चा पढ़नि था उते पखे जी ज़रूरत आहे, उते जेको आहे सो जादम जी ज़रूरत आहे। मौल साहब मोहम्मद हमज़ा, मस्जिद में कहिड़ी शइ जी कमी आहे? छो त असीं त वञूं था, मौल साहब जो हुए थो त मौल साहब खे ख़बर हूंदी मस्जिद में कहिड़ी कमी आहे। मौल साहब चवंदो, बाबा मस्जिद जे अंदरि जुल न आहे, नमाज पढ़ण जे लाइ तोरी न आहे, मस्जिद जे अंदरि पखा लॻल घटि आहिनि, मस्जिद में गर्मी जे टाइम में तूं कूलर लॻा, मस्जिद खे जेकॾहिं का ज़रूरत आहे तूं मौल साहब ॾसे सघे थो। ऐं मस्जिद जे अंदरि जेकॾहिं तो जाए नमाज जुल वञी विछाई, मस्जिद में उहा रहंदी, उन मथे जेतिरा नमाज पढ़ंदा, जेतिरा नमाज पढ़ंदा, जेसीं तक उहा जुल मस्जिद जे अंदरि रहंदी, तेसीं तक उन टोटल नमाज़नि जो सवाब उन नमाज़िन खे बि थींदो ऐं तोखे बि थींदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तुंहिंजे ॾोकरे जे नाले सां जे करे मस्जिद में ईसाले सवाब करे थो त तुंहिंजे ॾोकरे खे हमेशा उहो मिलंदो रहंदो, उहो सवाब हमेशा मिलंदो रहंदो। अवसर भलो या उहा शइ भली? अवसर करण सां कॾहिं बि असांजा हितां जेके विया आहिनि ख़ुशि नथा थी, नाराज़ थीनि था। तूं हितां वञे त उते ॻाल्हि सम्झ में अचे, हिते भले कंहिंखे ॾोकरा अड़ियल हूंदा था, नथा मञे, न अवसर करणो आहे। ऐं हितां जॾहिं वञे त उते ॻाल्हि सम्झ में अचे, अवसर नुक़सान ॾिए थो, उते सम्झ में अचे वञे। मलाइक गुर सभु भरे जॾहिं कनि था न, फौरन सम्झ में अचे वञे,
फटाफट सम्झ में अचो उते कहिड़ो बि ॾाढो हुजे कंहिंजी ॾाढाई नथी हले उते जेको आहे सो ॾाढो सख़्तु मामिलो आहे उते वॾा वॾा ॿेड़ा पार में वञनि था हलिया उहो सख़्तु जेको आहे सो जॻह आहे वॾा वॾा जेके आहिनि उन्ही खे बि ख़बर जी जॾहिं यादि अचे थी त पोइ ॾकण लॻनि था ख़बर जी सख़्ती अल्लाह पनाह ॾे रब जो कार ऐं जलाल रब जी सज़ा ॾाढी सख़्तु आहे उन खां असांखे डिॼणो आहे ऐं पंहिंजा जेके अज़ीज़ हितां वञनि था उन्ही खे असांखे अज़ाब में मुब्तला न आहे करणो असांजो भला कोई माण्हू जल्दी जेल में वञे असांखे अहिड़ो कमु करणु खपे उनखे हुते ॾाढा कुटीन अहिड़ो कमु कयूं या अहिड़ो कमु कयूं उनखे हुते थोरी राहत मिले कोई पुलिस खणी वई कंहिं हमरा खे जेल में जे पुलिस खणी वई कंहिं ॾोह जे कारण हाणे असांखे अहिड़ो कमु करणु खपे उनखे ॾाढो भले ॾंभी हुजे ईअं न असांखे अहिड़ो कमु करणो पवंदो सुपारिश करो जेको उनखे जेको आहे सो बचे त सुपारिश जो कमु ई आहे जे हुन पुठियां क़ुर शरीफ़ पढ़ायो खैर जो कमु करियो निला कारण कमु करियो ऐं उनखे कुटाइणो आहे त पोइ असर करियो उनखे कुटाइणो आहे त पोइ असर करियो अॼु मर्ज़ी हाणे असांजी मर्ज़ी ॾिसो रुको एतिरो ई न आहे असांजे मुल्क जे हिसाब सां असांजे वतन जे हिसाब सां बि मृत्यु ख़र्च जेको आहे सो मन ॾंड उहो असांखे न आहे करिणो असीं निकमूं छोकिरियूं ॿियो नंबर बेपर्दगी असां इस्लाम जे अंदरि पर्दो फर्ज़ आहे इस्लाम जे अंदरि पर्दो फर्ज़ आहे ऐं अॼु जी तारीख़ में ॾिसो कावड़ जो मथां अवां खे नथो चवां पूरी क़ौम खे चवां थो जेको बि स्टेशन ॾिसो जिते बि ॾिसो रोड मथे ॾिसो शहर में ॾिसो ॻोठ में ॾिसो असांजियूं बच्चियूं असांजियूं नियाणियूं बेपर्दा आहिनि उनजी छाती खुली आहे हेॾो मोबाइल हथ में जाए गुटको वात में जाए अल्लाह पनाह दे इन खां वध भई अफ़सोस जी ॻाल्हि न आहे ऐं इहो कमु असां जंहिंखे असांजो हाल ई न हो जे क़ौम में इहे खामियूं हुयूं उन असां वारो कमु वठी छॾियो असां उन्ही जो वठी सम्झी वञो ॻाल्हि सम्झी वञो अॼु असीं ॾिसूं था त उन्ही जो पूरो पर्दो आहे कपिड़ो मुंहुं मथां आहे बेपर्दगी न आहे भले कंहिं बि कम सां उहो तालुक रखंदो हुजे जेकॾहिं छाती खुली आहे चहिरो खुलो आहे त मुस्लमान औरत हज़रत अम्मा फातिमा जो लास्ट में वाक़ियो सुणाई आईंदा मथे हज़रत अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा सदन आखिरी टाइम हो अल्लाह के महबूब खां पोइ अल्लाह के रसूल खां पोइ पाण थोड़ा महीना इन जान में जवाब हदीस शरीफ में अचे थो 6 महीना 5 महीना या 3 महीना बस मुख्तलिफ रिवायतों एतिरा महीना पाण अल्लाह के महबूब खां पोइ पंहिंजे वालिद खां पोइ हिन जान में बाक़ी हज़रत फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा टोटल सादात किराम जंहिंजो औलाद आहे टोटल सैयद पीरान पीर दस्तगीर हुजे या टोटल वली जेके बि सादात किराम हसनी हुजे चाहे हुसैनी हुजे टोटल इन जी ॾाॾी केरु आहे हाय हज़रत बीबी फातिमा उहा अल्लाह के महबूब जी नियाणी आहे उहा नियाणी आहे जे अल्लाह जे हबीब जो अदब ऐं एहतराम मलाइक जबरील करे ऐं फातिमा जॾहिं मजलिस जे अंदर अचे त अल्लाह जो नबी उथी वञे पंहिंजी चादर विछाए अम्मा तो हिन मथे तस्वीर रख सुभान अल्लाह उहा फातिमा अल्लाह जे प्यारे महबूब जी नियाणी आहे हज़रत महबूब जे पासे में पाण वेठा आहिनि अल्लाह जे महबूब जे पासे में हज़रत अम्मा फातिमा वेठा आहिनि हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण हिन हदीस जी रावी आहे फरमाए थी मूं ॾिठो अम्मा फातिमा खे मूं ॾिठो त रोई पिया अल्लाह जे महबूब कन में कुझु ॻाल्हि कई हज़रत अम्मा फातिमा जे कन में हिकिड़ी ॻाल्हि कई ऐं साइण सगोरी रोई पिया अखियुनि में जा ॻोड़ा वेठा ऐं वरी पाण सगोरन कन मथे वरी ॿी ॻाल्हि कई तॾहिं पाण मुस्कुराया खिलिया
ऐं पोइ गुज़री वियो टाइम गुज़रण खां पोइ हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु ताला अन्हा हज़रत अम्मा फातिमा खां पुछो फातिमा मूं तोखे ॾिठो हो अल्लाह जे महबूब तोखे कन में हिकिड़ी ॻाल्हि कई तॾहिं तूं रोई पई तुंहिंजी अखियुनि में मुंहिंजा पाणी अची वियो ऐं पोइ ॿी ॻाल्हि कई तॾहिं तूं मुस्कुराई तुंहिंजो चेहरो खिलियो पे कारण कहिड़ो हज़रत अम्मा फातिमा चवे थी अम्मा आयशा अल्लाह जे महबूब पहिरीं ॻाल्हि मूंखे इहा कई त अम्मा हाणे आऊं हिन जहान मुंहिंजा पर्दो फरमाए वेंदुसि तॾहिं मूंखे रोअण अची वियो ऐं पोइ अल्लाह जे महबूब ॿी ॻाल्हि मूंसां इहा कई त अम्मा तूं रो न हितां मुंहिंजे वञण खां पोइ सभ खां पहिरीं अची तूं मूंखे मिलंदी मुंहिंजा यार न सहाबाए किराम न अहले पैसे अतहार कंहिंखे बि इहो मर्तबो हासिल न आहे हितां आऊं वेंदुसि तंहिंखां पोइ सभ खां पहिरीं जेका हस्ती मूंसां मुलाक़ात कंदी अम्मा उहो तूं आहीं हज़रत अम्मा फातिमा हज़रत अस्मा बयान फरमाए थी त आऊं हज़रत अम्मा फातिमा वटि हुयसि हज़रत अम्मा फातिमा राति जो टाइम हो ऐं रोअण लॻा जॾहिं रुना तॾहिं मूं अर्ज़ु कयो अम्मा रो छो था तॾहिं पाण फरमायो त ऐं अस्मा मुंहिंजो जॾहिं मौत थी वेंदो हलियो त पोइ मुंहिंजो जॾहिं जनाज़ो खणंदा त चारपाई मथे जनाज़ो खणी ॿाहिरि निकिरंदा त पोइ सारो मदीनो इकठो थी वेंदो छो त आऊं बिनते रसूल आहियां बिनते रसूल आहियां अल्लाह जे महबूब जी महबूब नियाणी आहियां सारो मदीनो इकठो थी वेंदो हलियो ऐं मूंखे बेपर्दा ॾिसी वठंदा अञा तक कॾहिं के मर्द जी नज़र मूं मथे नाहे पई पर मुंहिंजे जनाज़े मथे नज़र पवंदी हज़रत अस्मा चवे थी ओ पाक बीबी तूं चओ असीं छा करियूं तूं चओ हज़रत फातिमा चवे थी आऊं चवां उन मथे अमल थींदो जे बिल्कुलु अवां वसियत फरमायो उन ई जे नमूने चई मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजा मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजा ताक ऐं कंहिंखे इतला न कजा हज़रत अली खे बि पाण इहा वसियत कयो कंहिंजी नज़र मूं मथे न पए ऐं पोइ हज़रत अस्मा उथिया हज़रत अस्मा फरमाइनि था त मूं चयो अम्मा आऊं हिकिड़ो ॿियो नओं तोखे आइडियो ॾसियां थी उन मुताबिक़ तुंहिंजी जेको सो मुक़दस जिस्म मथे कंहिंजी बि नज़र कोन पवंदी पाण फरमाए तूं ॾस कहिड़ो आइडियो ॾसी थी हज़रत अम्मा फातिमा जेको सो उते वेठा हुआ हज़रत बीबी अस्मा उथियनि था रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं काठियूं जमा करे काठियुनि जे हिसाब सां हिकिड़ो पिंजरो ठाहियो चारपाई मथे हितां पागन सां ॿ काठियूं ॿधियूं उन्ही सां ॿ ॿधियूं पोइ मथे आॾियूं काठियूं ॿधियूं पोइ हेॾां होॾां ॿधी सारो हिकिड़ो पिंजरो जीअं ठाहिजे ईअं पिंजरो ठाहियो वियो हज़रत बीबी अस्मा पूरो पिंजरो ठाहे ॾसियो चई अम्मा फातिमा हिन नमूने हिकिड़ो पिंजरो ठाहे ऐं तुंहिंजे जनाज़े खे उनजे अंदरि रखंदासीं ऐं मथां पूरो पर्दो कंदासीं पोइ त ख़ुशि आहीं हज़रत अस्मा फरमाए थी हज़रत फातिमा अल्लाह जे महबूब जे वञण खां पोइ पहिरीं दफ़ा उन ॾींहुं मुस्कुराया ऐं फरमायो त आए अस्मा इहो ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो मुंहिंजे लाइ तूं बंदोबस्तु छो करीं पोइ हज़रत अम्मा फातिमा जो जनाज़ो राति जो निकिरियो उन ई एहतमाम सां जनाज़ो निकिरियो ऐं कंहिंखे बि इतला कोन थी अमीरुल मोमिनीन हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे सुबुह जो ख़बर पई हज़रत अबू बकर सिद्दीक़ हज़रत अली खे घुरायो हज़रत अली खे घुराए हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो ओ अली बिनते रसूल हिन जहान खां पर्दो फरमाए विया ऐं तो मूंखे ख़बर कई कोन आऊं जनाज़े में शमूलियत करियां हा हज़रत अली जो या अमीरुल मोमिनीन अल्लाह जी प्यारी नियाणी इहा वसियत कई हुई त कंहिंखे इतला नाहे ॾियणी अबू बकर सिद्दीक़ खां पर्दो फारूक आज़म खां पर्दो अरे असांजी तमाम औरतुनि जो ईमान ऐं जानो महबूब नबीअ जी नियाणी जे पेरनि खे लॻण वारी खीअ मथां कुर्बान खाक मथां कुर्बान उहो फातिमा इन नमूने पर्दे जो एहतमाम करे थी ऐं असांजियूं नियाणियूं बेपर्दा फिरनि असांजियूं नियाणियूं जंहिंजा चेहरा खुला हुजनि जंहिंखे पर्दे जो कोई एहतमाम न हुजे हाय असांखे असांजी नियाणियुनि खे जेकॾहिं फातिमा जूं बानियूं सॾाइणो आहे त पोइ पर्दो करणो पवंदो
अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांखे महबूब सुबहानी वासे समतानी हजरत शाह पीर अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे नक्शे कदम मथे हलण जी तौफीक अता फरमाए। आमीन। हजरत पीरान पीर दस्तगीर बादशाह बगदादी जी वालिदा जो वाक़ियो इन नमूने आहे। हाणे वक्त गुंजाइश में थोड़ी जवाब मता अर्ज करियां अवां असांजे उलमा खां ॿुधो हूंदो नथो अर्ज करियां पर ई अहिड़ियूं माऊं आहिनि तॾहिं अल्लाह जा महबूब वली पैदा थी। सुभान अल्लाह। बेशक भले गायूं माहिरूं सदियूं सालिहन महदा ॾींहं माशर में उन्हनि ॾाछ मिलनि ॿियनि वेचारियुनि ओॾा गाई अजाया। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांजे मुर्शिद जे नक्शे कदम मथे असांखे हलण जी तौफीक अता फरमाए। तमाम बुराइयन खां असांखे बचाए नेक अमाल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन। अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि व आखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।